मक़तूल बिलाल काका जे अमड़ ऐं भाउ चिता ॾिनो आहे त 15 ॾींहं अंदरि क़ातिल गिरफ़्तार न थिया त मासूम ॿारनि समेत एसएसपी हैदराबाद जी ऑफिस साम्हूं पेट्रोल हारे पाण खे साड़ींदासीं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिबि हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मक़तूल बिलाल जी अमड़ साहिब ख़ातून संदसि भाउ सलाम काका ऐं मामे नवीद काका चयो आहे त बिलाल क़त्ल केस जे मुख्य जवाबदार बख़्तियार अफ़गानी पठान संदसि सहूलतकार ग़ुलाम मुर्तज़ा भेण ऐं ॿियनि खे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार न कयो आहे। खेनि कोर्ट ज़रिए पकियूं ज़मानतूं ॾियण जा साम्बाहा कया पिया वञनि, जेको असांजे लाइ इंतिहाई ॾुखो ईंदड़ अमल थींदो। हुननि चयो आहे त एसएसपी क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ जेके वाइदा कया हुआ उन ते पूरो न लथो आहे, पर हाणे असांजो फ़ोन बि नथो खणे। हुननि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी हैदराबाद ऐं ॿियनि इख़्तियारियुनि खां अपील कई आहे त बिलाल काका जे समूरनि क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। 15 ॾींहं अंदरि क़ातिल गिरफ़्तार न थिया त मासूम ॿारनि समेत एसएसपी हैदराबाद जे ऑफिस साम्हूं पेट्रोल हारे पाण साड़ींदासीं।